अस्सलाम वालेकुम दोस्तों। तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड अचण वारी किस्त जी तव्हांखे पूरी अपडेट ॾींदासीं। दोस्तों जेका किस्त हाणे अचण वारी आहे उन में हिकु बहितरीनु कमु थियण वारो आहे ऐं उहा कहिड़ो कमु थियण वारो आहे उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी करे वरी ख़बर खे दोस्तों इंजॉय कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त हाणे ॻोल्हण सॼी इंफॉर्मेशन विझी ॾींदो भावल खे। जॾहिं भावल मोटी ईंदो फ़ैसिले खां उन खे ॿुधाईंदो, नवाब खान खे बि ॿुधाईंदो ऐं भावल एतिरो त कावड़जी वेंदो पंहिंजी धीउ जे मथां, चवंदो तूं लिखी लिखी जेको आहे पोयों मूसा सां मिलंदी आई फलाण टी मटी, यानी इल्ज़ाम लॻी वेंदो उन मथां। हू कसमूं खणंदी लेकिन भावल जेको आहे यकीन न कंदो। कुझु किस्तनि खां बाद दोस्तों बख़्त बि राणी सां विढ़ण जी कोशिशि कंदो। भावल ॾिसी वठंदो पंहिंजी अखियुनि सां, पोइ जेको आहे बख़्त जी इज़त किरी पवंदी ऐं भावल इन खे बख़्त खे जेको आहे माफ़ु न कंदो। अहिड़े हिसाब सां उहे कुझु किस्तां बाद में इहो सीन ईंदा लेकिन फ़ैसिलो बि कोन थींदो मीर ऐं मूसा वारनि जो। इहे मीर ऐं भावल वारनि जो इहे ठही न सघंदा ऐं बख़्त इहो फ़ैसिलो करण बि न ॾींदो ऐं अधु फ़ैसिले मूं थी इहे हलिया वेंदा। ऐं जेको आहे सेजावल खे वॾी कावड़ लॻंदी बख़्त जे मथां त फ़ैसिलो छांजे न करे न करणु ॾिनई। ऐं अचण वारे किस्तनि में काफ़ी सीन ॾिसण वटां मिलंदा ऐं मूसा मुमल सां बि हाणे शादी कंदो। उन जूं तयारियूं पकियूं थी चुकियूं आहिनि, उहो पाण बि तयारु आहे शादी जे लाइ। हाणे अनक़रीब इन जी बि शादी कई वेंदी ऐं मीर कावड़